चिनासिन अफ़सोसनाक ख़बर अमाकिन जैकमाबाद में हथियारबंदनि जी फायरिंग में एक ॼणो क़त्ल ऐं ॿियो ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। डीसी ऑफिस वेझो हथियारबंदनि फायरिंग कई आहे, जंहिं दौरान गोलियूं लॻण जे करे कादिर बख़्श लांघो मारिजी वियो आहे। मुनसब अली ज़ख़्मी थी पियो आहे। इतलाह ते पुलिस पहुची मारिजी वियल जो मढ़ ऐं ज़ख़्मीअ खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। अफ़सोसनाक ख़बर मां ॾियूं पिया, जैकमाबाद में हथियारबंदनि जी फायरिंग में एक ॼणो क़त्ल ऐं ॿियो ज़ख़्मी थी पियो आहे। डीसी ऑफिस वेझो हथियारबंदनि फायरिंग कई आहे, जंहिं दौरान गोलियूं लॻण सबबि कादिर बख़्श लांघो मारिजी वियो आहे। मुनसब अली ज़ख़्मी थी पियो आहे। इतलाह ते पुलिस पहुची मारिजी वियल जो मढ़ ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। चिना सिनेमा खे आगाह कंदा हलूं। जैकमाबाद में हथियारबंदनि जी फायरिंग में एक ॼणो क़त्ल ऐं ॿियो ज़ख़्मी थी पियो आहे। डीसी ऑफिस वेझो हथियारबंदनि फायरिंग कई आहे, जंहिं दौरान गोलियूं लॻण सबबि कादिर बख़्श लांघो मारिजी वियो आहे, जॾहिं त मुनसब अली ज़ख़्मी थियो आहे। इतलाह ते पुलिस पहुची मारिजी वियल जो मढ़ ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। जैकमाबाद खां दती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर हुज़ूर बख़्श मुगेरी लाइन ते मौजूद आहे। जी हुज़ूर बख़्श, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, अफ़सोसनाक ख़बर असां जैकमाबाद नालू सिटी थाने जी हद डीसी ऑफिस वटि ऐं पुरानी सब्जी मंडी आहे। ॿिनि नामालूम हथियारबंदनि जे फायरिंग में मोटरसाइकिल ते सवार कादिर बख़्श लांघो मौके ते फायरिंग कई वई। कादिर बख़्श लांघो मौके ते क़त्ल थी वियो आहे, जॾहिं त संदसि दोस्त आहे मुनसब अली सख़्तु ज़ख़्मी थी पियो। पुलिस मूजिबि फायरिंग कंदड़ जवाबदार मौके तां फरार थियण में कामयाब थी विया आहिनि। मक़सूद जो लाश ऐं ज़ख़्मी खे जैकमाबाद जे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। डॉक्टरनि मूजिबि ज़ख़्मी मुनसब अली जे हालत गंभीर जोगी हुजण करे खेसि लांकाणे मुंतक़िल कयो वियो आहे। राब्तो करण ते SHO सिटी ॿुधायो त मुख़्तलिफ़ बलोचिस्तान जो रहायशी आहे ऐं जेको सब्ज़ी जो कारोबार कंदो हो। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ नाकाबंदी करे छॾी आहे। जी ठीकु आहे हुज़ूर बख़्श, वॾी महिरबानी तफ़सील बाबति आगाह करण जे लाइ।